नाज़रीन खबर शामिल कयूं था घोटकी खां क्राइम रिपोर्टर डिवीज़न सखर अब्दुल खालिक कोराई। ज़िला घोटकी में 33 खां 39 IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां तहरीक जे अॻवाननि ज़ैनुल आबिदीन बहान, शाहनवाज़ गडानी, तशरीफ़ किलवट, सारिन सिंधी, सखावत कादरी ऐं ॿियनि जी अॻवानी में डिग्री कॉलेज घोटकी खां नेशनल प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। तफ़सील मूजिब ज़िला घोटकी जे 33 खां 39 IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां डिग्री कॉलेज घोटकी खां नेशनल प्रेस क्लब घोटकी ताईं रैली कढी वई। रैली ज़िला घोटकी जे समूरनि तालुक़नि जे माण्हुनि सां गॾोगॾु ज़ैनुल आबिदीन बहान, शाहनवाज़ गडानी जी अॻवानी में कढी वई। घोटकी, मीरपुरमाथिलो, डेहरकी, उबाड़ो, खानपुर जे उम्मीदवारनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध में तालीम जो वज़ीर ऐं आला अमलदार पाण खे नवाज़े रहिया आहिनि। सिंध में 32 मार्कूं हासिल कंदड़ नाकाम उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर पिणु जारी कया विया आहिनि। सिर्फ़ सिफारिशी माण्हुनि खे ऑफर आर्डर ॾिनो पियो वञे, पर असां 33 खां 39 मार्कुनि वारनि खे ऑफर आर्डर नथा ॾिना पिया वञनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिन चयो त तालीम खाते जा आला अमलदार असांजे हक़नि ते धाड़ो हणी रहिया आहिनि। उनजो अंदाज़ो खेनि चूंड मुहिम में ज़रूरु पवंदो। हुन वधीक चयो त जेकॾहिं सिंध वन पॉलिसी ते अमल न कयो वियो त असां पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ जान जो नज़रानो ॾियण खां कोन कीबाईंदासीं। मंगतल आहे उहे हक़ असांजा इहे आहिनि त जेके सरदार शाह ऐं सेक्रेटरी अकबर लगारी साहब पंहिंजे मनपसंद इलाइक़नि में IBA टेस्ट जेकी 2021 में थी हुई, उनमें पंहिंजे माण्हुनि खे राज़ी करण जे लाइ, पंहिंजो वोट बैंक ठाहिण जे लाइ जेको आहे उन्हनि पंहिंजनि इलाइक़नि में रेशो घटि कयो मार्कुनि जो, जेको 33 खां बि घटि मार्कूं रखंदड़ उम्मीदवारनि खे हार्ड एरिया जो ड्रामो रचाए करे उते 20,000 खां मथे आर्ड ॾिना विया आहिनि। असां चाहियूं था त सिंध हिकु आहे ऐं पॉलिसी बि हिकु हुजणु घुरिजे। उन बुनियाद ते असां बि पढ़ियल लिखियल नौजवान आहियूं, 33 खां 39 मार्कूं रखंदड़ आहियूं, क्वालिफाइड डिग्री रखंदड़ आहियूं, त छा असांजो हक़ न आहे? असां बि इहो चाहियूं था त असांखे बि हिकु सिंध, हिकु निज़ाम जे तहत, हिकु पॉलिसी जे तहत सॼे उम्मीदवारनि खे 33 ते पास करे असांजी बेचैनी ख़तमु कयो। अॻिते जो असांजो लाइ अमल इहो आहे त जहिड़े तरीक़े सां असांखे लॉलीपॉप ॾेई करे असां पहिरियां बि कराची जी तरफ़ विया हुआसीं, प्रेस क्लब ऐं रेड ज़ोन में दाख़िल थिया हुआसीं, ऐं हिन दफ़े बि असां काफ़िलनि जी सूरत में कराची जी तरफ़ मंडलो मचाईंदासूं ऐं इंशाअल्लाह अहिड़ो मंडलो मचाईंदासूं त उन जूं निंडूं हराम थी वेंदियूं ऐं इंशाअल्लाह ताला